तव्हां इहो ड्रामो ठाहे मूं वारे भाउ खे बेवकूफ़ करे सघो था, पर मां बेवकूफ़ थियण वारो न आहियां। ॿियोड़े ख़ैर आहे न, उन जेके बि तव्हांखे पैसा ॾिना न, मां हिकु रुपए जो तव्हांखां हिसाब वठंदुसि। अदा वटि हूंदी नी 50,000 जो माल हुयो। पुलिस जीअं ई अदा खे ॿधो, उहो माल अदा खां खसे वई। हाणे ॿुधा असां तोखे किथां पैसा ॾींदासीं? 50,000 जो माल? नूर बटारे जो कसम बोलूं तो 200 जो माल मसल आहिनि त पुलिस मूंखे पकड़े वई। पुलिस तोखे पकड़े वई, पाणे हथ कढी तोखां। इहो ड्रामो कई पैसा कर। तूं सम्झी थो त असां कूड़ था आणूं? तव्हां कूड़ा कुड़े या पुट? मां चवां थो अबे ते न वञ। न छा कंदे रे? तव्हां बि कूड़ा, तव्हांजो पीउ बि कूड़ो। हाणे ॿुधाए छा कॾे? अदा अॼु हिन मेलू खे न छॾियो। अदा तूं बीह त मां हिन खे ॾिसां थो। तव्हां कमु तव्हां ते गले में हथ विझो आहे। हाणे हिते तव्हांखे मां टकराईंदुसि। हल हल हल, ख़बर आहे अचूं था थाणे ते। हर चक्कर मां थोरे वेंदुसि थाणे ते। अदा धमकी ॾिनी अथई, तूं दिलि त ॿध न। पुलिस जे पादरनि जी तोखे ख़बर आहे न। नशो कपई नी, ॿार ख़राब कंदई। बाबा मुंहिंजे अबे ॾाढे तोबा कई। तो भाउ छा तूं घीसी बि कंदे? छा अदा इहो असरु थिए थो? उन खां बि वधीक थो थिए। मां अञा थोरो ॿुधायो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ हल त हली मोलू खां माफ़ी वठो। मोलू, हिते तूं अकेली न आहीं गुलपरी जंहिंसां ज़ुल्म कयो थो वञे। हिते तोसां गॾु मां बि आहियां ऐं अम्मा सां बि हिते ज़ुल्म कयो थो वञे। मुंहिंजी अम्मा घर जन्नत मिसल हूंदो आहे, पर असांजे मर्दनि हिन घर खे दोज़ख बणाए छॾियो आहे। हिते ॻोढ़नि ऐं सुॾकनि जो को बि असरु कोन्हे। हिते सभई पथर दिल इंसान रहनि था। तुंहिंजो ही रोअण सिर्फ़ु अखियुनि जो ज़ियान आहे। मां हिन माहौल में ज़िंदा न रही सघंदसि। न घुर्जे मूंखे अहिड़ी ज़िंदगी। केरु आहे जेको हिन घर में ज़िंदा रहण थो चाहे? असां बि ज़िंदा लाश बणिजी विया आहियूं हिन घर में। बसि ज़िंदगी जा ॾींहं पूरा पिया कयूं। छा ककर मूंखे तलाक नथो ॾेई सघे? उहो सभु कुझु पहिरियां थी सघे पियो गुलपरी, जेकॾहिं तूं घर छॾे न भॼी आ। तुंहिंजा भाइर जे मूंखे वापसि न मोकिलिना न त पोइ बि कुझु आसरो हुयो, पर हाणे त को बि आसरो न आहे। असां मथां केॾो बि ज़ुल्म थिए, पर असां तो मथां ज़ुल्म थियण कोन ॾींदियूंसीं। मां ऐं अम्मा हर पल तोसां गॾु आहियूं ऐं तुंहिंजो साथ ॾींदासीं। अदा खे तो मथां ज़ुल्म करण थोड़ा ई ॾींदासीं। इन करे धीअ तूं पाण खे संभाल ऐं बाक़ी ज़िंदगी मालिक ते छॾे ॾे। सालर तूं हिते ई भी, मां घरां थी अचां थो। तूं ॿिन्ही तरफ़ खां नज़र रखजांइ। जेकॾहिं का बि हरकत ॾिसी न, सिर्फ़ु सीटी हटजांइ। ऐं जेकॾहिं फायरिंग थिए या ॿी का हरकत ॾिसी त तूं फायर न कजांइ, बल्कि हितां निकिरी वञी पाणे ठिकाणे ते पहुचजांइ। मां उते पाणे पहुची वेंदुसि। ठीकु आहे सोदल, तूं पंहिंजो ख़्यालु रखिजी। सालर ही ॻोठु मुंहिंजो आहे। मां कहिड़े बि तरीक़े सां हितां निकिरी उते पहुची वेंदुसि। बसि तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, ठीकु आहे? बेफ़िक्र थी वियो। अम्मा साईं वकील बि करे छॾियो अथऊं ऐं हुन सां गॾु थाणे ते वञी FIR जी कापी बि वठी आयो आहे। वकील छा पियो चवे? अम्मा साईं फ़िलहालु त वकील कुझु न आहे ॿुधायो। चए पियो त मां पहिरीं केस स्टडी कंदुसि। सुभाणे मोकल आहे ऐं ॿिए ॾींहं ते बाबा खे कोर्ट में पेश कंदा ऐं कोशिशि कंदुसि त बाबा जो रिमांड न थिए ऐं उनखे चालान कनि त जीअं हिकु ॿिनि हाज़िरनि खां पोइ बाबा जी ज़मानत कराई वञे। मंसूर बाबा छा पियो चवे? किथे हू पाण खे अकेलो त नथो महसूस करे? ना मां साईं, बाबा परेशान कोन हुयो। उनजा हौसला बुलंद आहिनि। चवे पियो त केस कूड़ो आहे, हू जल्द ॿाहिरि अची वेंदो। इहा त असांखे बि ख़बर हुई त केस कूड़ो आहे। मंसूर बाबा खे फासाइण में मीर शाहनवाज़ जो हथ आहे, पर उन सां गॾु DSP बि इहो ई थो चाहे त मंसूर बाबा खे फाही अची वञे। अलाह ई न कंदो अम्मा साईं। जेकॾहिं इंसाफ़ न थियो न त पोइ असीं हड़तालूं कंदासीं ऐं ईअं बाबा मथां नाहक ज़ुल्म थियण कोन ॾींदासीं। मालिक साईं भलाई कंदो। तव्हां सुभाणे वञी बाबा सां मिली अचिजो ऐं अची करे मूंखे रिपोर्ट ॾिजो। हज़ुर अम्मा साईं, ज़रूरु वेंदासीं। त ही को छा करे छॾियो? काश जेकॾहिं तूं ईअं न करी हा त ही सभु कुझु न थिए हा। बाबा ही जेको कुझु थियो आहे न, उन खां वधीक क़यामत इहा किरी आहे जो रहदन वारा गुलपरी खे वापसि वठी विया। छा इहो त ज़ुल्म थी वियो पुट।
जेकॾहिं इहा ख़बर मुराद खे पवंदी त हुनखे केरु रोकींदो? ये सब मुझे करे थियो आहे, मुझे करे थियो आहे मां। त पोइ गुलपरी खे वापसि बि मां आणींदुसि। तूं गुलपरीअ खे विसारे छॾ पुट, अली ख़ान खे वापसि आणण जी कोशिशि कर। जेकॾहिं अली ख़ान मारियो वियो न त मुराद तोखे बि ज़िंदा कोन छॾींदो। हा पुट सोडला, तुंहिंजी ज़िंदगी हाणे अली ख़ान जी ज़िंदगी सां जुड़ी वई आहे। जेकॾहिं अली ख़ान मारिजी वियो न त ज़िंदा रही तूं बि कोन सघंदे। एक ही वक्त में मुसीबतूं ईअं घेरे वयूं आहिनि जो का बि ख़बर नथी पवे। नथी ख़बर पवे त छा करणु घुरिजे। इहो सभु कुझु तुंहिंजे ग़लति क़दम जो नतीजो आहे। पहिरियों असां इहो सोचियो त तूं हिते वापसि ईंदे त असां तोखे झलींदासीं त हिते न अचिजांइ। हाणे तोखे इहा सलाह ॾींदासीं त तूं पंहिंजे सोट मुराद सां वञी मिल ऐं उन खां वञी माफ़ी घुर। न न न न, इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ। जेकॾहिं मुराद जे साम्हूं वए न त मारियो वेंदे। उन करे पुट पहिरियां तूं अली ख़ान खे छॾाइण जी कोशिशि कर। बाबा हाणे जेको बि क़दम खणंदुसि न वो बहितर ई सही हूंदो। तव्हां बसि मूंखे दुआ करिजे। सोडल असां राज़न जो यार मुक़ाबिलो न करे सघियासीं। मूं तोखे करे चयो त मुंहिंजे तरफ़ां अली रज़न सां जुड़ो कर। बसि तव्हांखे गद्दारी न करणु घुरिजे। भई गद्दार मोह भलो आहे, हिनखे जीअं न ॾिनो हूंदो न त ॿियनि दोस्तनि जा सिर खणंदो। सोडल असांखे माफ़ कर। कुत्तो मोह भलो। अलसलाम बाबा उहो वकील करे छॾियो आहे ऐं कोर्ट जी मोकल आहे। सुभाणे तव्हांखे कोर्ट में पेश कंदा। मूंखे ख़बर आहे हैदर त एतिरो जल्द मुंहिंजी ज़मानत कॾहिं बि कोन थींदी। बाबा साईं असां लाइ छा हुकुम? तव्हांजी मुराद वारनि सां मिलो। मूंखे ख़बर आहे त मुराद तव्हांजी ज़ुबान मथां एतबार कोन कंदो, पर पोइ बि उन्हनि खे हक़ीक़त ॿुधाइणु ज़रूरी आहे। जीअं असां हिन मीर जाफ़र जी चालुनि जो शिकार न थी वञूं ऐं मुराद बि उनजी साज़िश में न अची वञे। बाबा साईं मां त पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि, पर मुराद हिन वक़्तु होश में न आहे। मुराद खां पोइ हैदर राज़न सां बि ज़रूरु मिलियो। बाबा साईं राज़न जो भाउ मोल आहे, उहो असां सां ॻाल्हाइण पसंदि कोन कंदो। हैदर राज़न सां मिलण जो मतिलबु तुंहिंजो हरगिज़ इहो न हुजे कि असां उन्हनि खां डिॼूं था या उन खां को रहम जी उमेद रखूं था, पर तुंहिंजो लहजो तमामु सख़्तु हुअणु घुरिजे। हैदर तूं सिर्फ़ु और सिर्फ़ु इन राज़न खे सम्झाइण जी कोशिशि कजां त जीअं उहो मीर जाफ़र जे फ़रेब में न अचे, छो त मिठड़ खे माराइण वारो बि उहो ई आहे ऐं दुश्मनी खे वधाइण वारो बि इहो ई मीर जाफ़र आहे। हाज़ुर बाबा मां रज़न खे सम्झाइण जी पूरी कोशिशि कंदुसि, पर रज़न हिन वक़्तु इंतकाम जी बाह में अंधो थी चुको आहे। रहम जी उमेद त असां कंहिं मां बि नथा रखूं, पर हक़ीक़त खां आगाह करणु त असांजो फ़र्ज़ु आहे न। इन करे तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु और सिर्फ़ु हक़ीक़त खां आगाह कयो। 40 लाइ होंगे 3 ते रखे पाण खे वॾो वापारी पियो सम्झे। हाणे ॿुधायो हुननि वटां असांखे 1 रुपए जी उमेद आहे? अदा जेकॾहिं तूं हुन सां चिणी न आ न त मां पाण हुन खां पैसा वठी वञा। अदा हाणे उन्हनि खां रुपए जो बि आसरो न कर। इहे पैसा त हाणे माजिद जे भरिसां पवंदा। जेकॾहिं न मिलिया न त मां इन खुदन ऐं मिठू खे इन माजिद सां गॾु थाणे ते टंगराईंदुसि। अदा छा तूं मामूली पैसनि जे करे पंहिंजे भाउ खे टंगराईंदे? तोखे इहा ख़बर आहे त पैसो कीअं थो ठहे? मां ॾींहुं राति भॼी सानो थो थियां। जेके 5 रुपया घर में आहियां त हुनखे घुगड़ी ॾेई वेठो आहीं। चओ हाणे वञो हुननि खे चओ वञी त 2 ॾींहंनि जी मोहलत अथव। मूंखे जेकॾहिं पैसा न मिलिया न त मां कई खे बि कोन छॾींदुसि। ॿियो मिड़े ख़ैरु आहे न वापारी? ना उनखे पैसा ॾींदा ना आधा मुदे छॾींदो। मां त वहण में बेठी वियुसि। बाबा साईं शफ़ीक खे गोली हणण महिल मंसूर ख़ान जे माण्हुनि मूंखे सुञाणे वरितो। हिन वक़्तु मंसूर ख़ान हथीको थी चुको आहे ऐं हुनजा माण्हू तुंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदा। ॻाल्हि इहा न आहे जो हू असांजो कुझु बिगाड़े सघनि था, पर
मिठड़ खे मारण वारा त असां ई आहियूं। पोइ छा इहो राज़ रज़र खां खुली कोन वेंदो? हिन वक़्तु रज़न खे इहा पक थी वई आहे त हुन जे भाउ खे मंसूर ख़ान मारियो आहे। हाणे रज़न जे अॻियां अगरि तव्हांजे बारे में को कसम खणी ॻाल्हि कंदो न त रज़न एतबार न कंदो। इन करे रज़न वारनि जे तरफ़ खां तूं को बि ख़ौफ़ न कर। ऐं हा, बाक़ी मंसूर ख़ान वारनि जे माण्हुनि जो कुझु ख़्यालु रखजांइ। इन ॻाल्हि जो ख़्यालु आहे बाबा साईं। ॾिसो बाबा, थोरो ख़्यालु कजो। कोई ज़रूरी कमु जेसि ताईं न हुजे बहाने न निकिरजो। ठीकु आहे? अॼु वाह जो मौक़ो आहे कुंज खे घरां भॼाए निकिरी वञा। ॾिसां थो त जेकॾहिं मलूक घर में नाहे त पोइ वाह जो इहो कमु थींदो। बाबा, अदा जो सोढल वारनि ॾे वञणु वॾी ग़लती आहे, हुनखे रोकणु घुरिजे। बाबा पुट मल्हार, तूं छा थो सम्झी त तुंहिंजो भाउ अहिड़ो आहे जो ॾुखे वक़्त में पंहिंजे दोस्तनि जो साथ छॾे ॾे? सां हुनजी दुश्मनी आहे, उहे ॾाढा ज़ालिम आहिनि चाचा। चाचा, मल्हार ऐं नाज़िश सही चवनि पिया। सलहार जे हिन कदम जे करे असां ॿीहर हिन मुसीबत में अची सघूं था। मुंहिंजी अम्मा, मां इहा ॻाल्हि सम्झां थो, पर सालार कॾहिं बि इहा ॻाल्हि न सम्झंदो। बाबा, अदा खे सम्झाइणो पवंदो। हिननि दुश्मननि खां ई त भॼी कर हिते अची सुकून जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। वरी इहे साॻियूं दुश्मनियूं अची हिते गीचे में पवनि त पोइ हिते लॾो खणी अचण मां कहिड़ो फ़ाइदो? जे सभु गॾिजी उन जे मथां ज़ोर रखंदासीं त हू मुड़ी वेंदो। भाॼई, अदा जे मथां ज़ोर त तॾहिं रखंदासीं न जॾहिं हू हिते वापसि ईंदो, पर हू पोयां बाहि बाराए पोइ अची हिते वापसि मोटंदो। पुट मल्हार, मां त चवां थो तूं खे वापसि वठी अच। न चाचा, मां मल्हार खे हुन तरफ़ न वञण ॾींदसि। जी अदा वियो त इहो बि मोटण जी कोन कंदो ऐं घर ख़ाली थी वेंदो। पोइ इंतज़ारु कयो सालार जे अचण जो। हा बाबा, हाणे हूअं ई इंतज़ार खां सवाइ ॿियो छा था करे सघूं? अदा, फ़ोन करे पंहिंजे भाउ जे मथां ज़ोर रख, हू वापसि अचे। ठीकु आहे भाॼई, मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि, पर हू मुंहिंजी फ़ोन ते हिकु बि न ॿुधंदो। तूं हिते छो आयो आहीं? हिन वक़्तु सभु शहर निकिरी रहिया आहिनि। हींअर निकिरण जो भलो मौक़ो आहे, पोइ निकिरूं। छा था चए अम्मा? कुझु नथो चए मां। तूं त वञ रक्षो कराया त निकिरूं हितां। कुंज, हिन वक़्तु रक्षे में हलंदासीं न त पकड़िजी पवंदासीं। ॻोठ खां ॿाहिरि निकिरी पोइ हली रक्षो कराईंदासीं। हल पोइ तूं ॿाहिरि हली बीह त मां अचां थी। छा तोखे चाची मोकल ॾींदी? अम्मा खां मां पाण ई मोकल वठां थी। जल्दी निकिरजां, पंध परे आ त हली महल सां पहुचूं। ही कहिड़ो न्यापो खणी आयो? हितां निकिरण जो वक़्तु अची वियो आहे मां। इहा बेवकूफ़ी मां तोखे कॾहिं बि कान करणु ॾींदसि। वञ जुमा पेर ड्रार निभागी थी अचे। जुमा बी कारे तो वञे? ना भाई, मूंखे पाण कमु तकिड़ो आहे। तूं बांधो देख, ॿुधाए छॾ कमु। वॾो कोने भागो आ। ओ जुमा, न मां न, मां तोखे हिन कदम खणण जी हरगिज़ इजाज़त कोन ॾींदसि। मां वेंदसि, अम्मा मां हितां वेंदसि। कुझु बि थी पए तूं मूंखे नथी रोके सघीं। जेकॾहिं कुंज तो घर छॾियो न त तूं मारी वेंदी। हिते बि मौत खां वधीक बदतर ज़िंदगी बि थी गुज़रे अम्मा। जे मां हितां भॼी वञण में कामयाब थी वियसि न अम्मा, त मुंहिंजी सॼी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। छोरी तो भॼण लाइ तयार वेठी आ। जेकॾहिं मां हिनखे हितां भॼाए त इल्ज़ाम गौरीअ मथां ईंदो ऐं हुनखे ककर बंदूक हणण में देरि ई न कंदो। अम्मा, जेकॾहिं तूं हितां निकिरण में कामयाब बि थी वई त तोखे छा थो लॻे त ही ज़ालिम मूंखे पोयां छॾे ॾींदा? छा तुंहिंजे करे मां पंहिंजी ज़िंदगी आज़ाब में विझी छॾियां? मां कीअं बि करे वेंदसि। मुंहिंजा काॾे वञण जी बि ॻाल्हि करे,
इहो चाची मां ज़ियारत लाइ पई वञा पर अम्मा मूंखे छॾे ई नथी। ज़ियारत ते वञो अथई त तूं मूंसां गॾु हल, इन में इजाज़त ई कहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहा ख़बर रहज़न ऐं ककर वारनि खे पई त तोखे छा थो लॻे हिते क़यामत अची वेंदी? क़यामत उहे ॻोठ खां ॿाहिरि वियल आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन पवंदी। जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पई त मां पाणे उन्हनि खे मोड़ींदसि। पूंज तूं तयारु थी, तोखे मां पाणी ज़ियारत लाइ वठी थी हलां। कारे काज़न चेर कमाए था ओॾां थो वञा। काज़न मोटण जी कजांइ अजायो वांदनि दोस्तनि सां वेही पंहिंजो वक़्तु ज़ाया न कजांइ। अदा जेके कादन जे कुर्ब जे करे लड़ी ईंदा उन्हनि खे कुर्ब त ॾियणो पवंदो न। कादन जो कुर्ब ॾिठो आहे तो कर न। सौट रुस्तम ये कादन कॾहिं कोन सुधरंदो, मूंखे इन जी ख़बर आहे। इन उमिरि में असां बि हलंदा हूंदा हुआसीं, वक़्तु अचण ते सुधरी वेंदो। अलाह करे सौट पर मूंखे नथो लॻे। जॾहिं कुलनि ते ज़िमेदारी ॾिस सभु ॾिंगायूं छॾे ॾींदो। सोडल तूं पंहिंजे सोटनि ऐं रेज़न वारनि खां आख़िर केतिरो लिकंदो रहंदे? मां त चाहियां थो तोखे हुननि जे अॻियां हिकु चकर साम्हूं वञणु घुरिजे। मां पंहिंजे सौट मुराद जे साम्हूं ज़रूरु वेंदुसि, पर उन खां पहिरियां असांखे सौट अली ख़ान खे आज़ादु कराइणो पवंदो। जेकर सौट अली ख़ान मारियो वियो न त पोइ सौट मुराद मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदो। अली ख़ान खे छॾाइण रेज़न वारनि जे चंबे मां एतिरो आसान कमु न आहे। ऐं हा, मुख़्तियार ऐं रमज़ान जेकॾहिं गद्दारी न कनि हा त उनखे पाण छॾाए वठूं हा। मां मञा थो त रेज़न वारा हिन वक़्तु होशियार थी विया हूंदा ऐं सौट अली ख़ान खे कंहिं ॿी जॻह ते रखियो हूंदा। सिर्फ़ु उन जॻह जी ख़बर पवे। राति जो अली रेज़न वारनि जे ॻोठ में घिरंदासीं। हा यार, ॻोठ जो पाणखे ओड़ो माण्हू हथु करणो पवंदो जेको उतां जी ख़बर अची असांखे ॾे। रेज़न वारनि जे ॻोठ जो को बि माण्हू असां सां सचाई न कंदो, छो त उहे सभु जा सभु ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं उहे सभु ॼाणनि था त गद्दारी जी सज़ा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौत आहे। त यार पोइ ॿी कहिड़ी वाट आहे अली ख़ान ताईं पहुचण जी? फ़िलहाल त का बि वाट सम्झ में नथी अचे यार, पर सौट अली ख़ान खे आज़ादु करण जे लाइ कुझु न कुझु त सोचणो ई पवंदो। हा यार सोडल, रस्तो तव्हां ॻोल्हियो, बाक़ी मां तव्हां सां हर क़दम ते गॾु आहियां। कोशिशि कयूं था। जेकॾहिं सौट अली ख़ान ताईं पहुची न सघियासीं त पोइ इन ठारे खे अगवा कंदासीं। हा हा यार, वाक़ई इन सां त रेज़न वाक़ई होश विञाए छॾींदो। जेसीं ताईं रेज़न होश न विञाईंदो न, सौट अली ख़ान मां हथु न कढंदो। हिकिड़ो भाउ माराए चुको आहे, जॾहिं ॿियो भाउ अगवा थियसि न त पोइ सौट अली ख़ान मां पाण ई हथु कढी छॾींदो। सलार दुआ कर त इहो ठारो असांजे हथ जड़ी वञे। अम्मा तयार आहे? हलो। मां त तयार आहियां, पर मूंखे अम्मा नथी छॾे। जेकॾहिं न मूं हिन खे घर खां ॿाहिरि छॾियो त ककर ऐं मलूक मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। तूं परेशान न थी अम्मा, जॾहिं मूंसां हीअ गॾु हले थी पोइ छो थी तूं परेशान थी? हा हा, मां हिनखे खेरनि सां ज़ियारत कराए करे मोटाए वठी ईंदमि, इन लाइ तूं परेशान न थी। अच छोकिरी हलूं। अम्मा तूं परेशान छो थी ज़ियारत करे मोटी खा अचो। अम्मा साईं, मां मुराद वारनि खे मञाइण में कामयाबी थी वेंदुसि। खणी जो हू केस तां बि हथु खणी वञनि। बाक़ी जेको इहो रेज़न वारनि जो भाउ मोहल आहे न, उहे केस तां कॾहिं बि हथु कोन खणंदा। हैदर, कीअं बि करे रेज़न वारनि जे साम्हूं हक़ीक़त खे ज़ाहिर कयो। अम्मा साईं, मां पूरी कोशिशि कंदुसि, पर हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां इनकारी आहे। इहो उन्हनि जो बुग़्ज़ आहे मंसूर ख़ान ख़िलाफ़। मीर शाह नवाज़ रेज़न वारनि जे दिमाग़ में मंसूर ख़ान ख़िलाफ़ ज़हर भरे छॾियो आहे। इन्हीअ लाइ हू का ॻाल्हि ॿुधण लाइ राज़ी कोन्हनि के। अम्मा साईं, जेकॾहिं रेज़न वारा केस तां हथु न खणंदा न त मंसूर बाबा खे फांसी तां केर बि न बचाए सघंदो। इहा ॻाल्हि मां सम्झां थी हैदर, छो त हितां जो सिस्टम बि मंसूर ख़ान ख़िलाफ़ आहे। हू अहिड़ो त केस तयारु कंदा जो मंसूर बाबा जी असां कोर्ट मां ज़मानत बि न कराए सघंदासीं। हिन लाइ कुझु बि थिए, हाणे रेज़न वारनि खे मञाइण तव्हांजो कमु आहे। अम्मा साईं, मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि, पर रेज़न वारनि जी नीयत जी त पोइ ख़बर पवंदी जॾहिं मां उन्हनि जे साम्हूं वेंदुसि।
अॼु शाम ई वञी तव्हां हुननि सां मिलो। जेकॾहिं हू तव्हांजी ॻाल्हि नथा मञनि त पोइ मां उन्हनि वटि पाण हली वेंदमि। अमा साइण बहितर त ईअं थींदो त अॼु शाम ई हली तव्हां हुननि सां पाण ॻाल्हायो। पहिरें वञी तव्हां उन्हनि सां मिलो त जीअं हुनजी नियत जी ख़बर पए, इहा ख़बर पए त आख़िर हू चाहिनि छा था। उन खां पोइ मां उन्हनि जे साम्हूं ईंदसि। ठीकु आहे माता, हिकु तव्हांजो हुकुम। निभागी कंहिंजा जी तूं इन्हनि सां गॾु काॾे निकिरी पई आहे? छोरी ज़ियारत लाइ वञे पई, उन सां माने करे गॾु आयसि। तोखां पुछाणो त मां घर अची कयां थो। हल हल अचो त हिननि जे कठि हलो त किथे ई निकिरी न वञनि। अदा इन्हनि खे कंहिं बंदि जॻह ते हली हथी को कयूं। खुलियल जाइ ते हीअ असांखे कॾहिं बि वठि न ॾींदा। हाणे इहा जांच करणी पवंदी त इहे निभागा राति जो रहनि किथे था, पोइ उते हली इन्हनि खे सोगड़ो कंदासीं। खुदा जे वास्ते मूंखे बचायो। मौत मुंहिंजे पोयां आहे। कदनि जे हूंदे तुंहिंजे वार खे बि तो न ईंदो। वे गाॾी में ऐं मां तूं पहिरें डां न त हुननि खां पहिरियां मां तोखे पूरो कंदुसि। तो कदनि जो कुर्ब ॾिठो आहे, कर न। वे छोकिरी गाॾी में। पूजा मां जा जुमा पेर ड्रा पोयां मौत थई न त इते कंदई पूरो। छोकिरी काॾे आहे कंहिं सां निकिरी वई आहे? इहा जुमे खे ख़बर ज़रूर हूंदी सोट। वाह इन जुमे खे ज़िंदा कोन छॾींदुसि सोट। सौट पहिरें इहो जुमो हथ त अचे। इहो जुमो निभागो काॾे वेंदो? अचो हिन तरफ़ वियो। हलो दा। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।